سورة التوبة براءة من الله ورسوله إلى الذين عاهدتم من المشركين فسيحوا في الأرض 4 أشهر واعلموا أنكم غير معجز الله وأن الله مخزي الكافرين जिन मुशरकन सां अवां अंजाम कयो तिन ॾांहुं अल्लाह ऐं संदसि पैगुंबर जे पारां अंजाम खां बेज़ारी आहे। ऐं मुशरको मुल्क में 4 महीना सैर करियो ऐं ॼाणो त अमीं अल्लाह खे थकाइण वारा न आहियो ऐं ॼाणो त अल्लाह काफ़रनि खे ख़राब करण वारो आहे। وأذان من الله ورسوله إلى الناس يوم الحج الأكبر أن الله بريء من المشركين ورسوله فإن تبتم فهو خير لكم وإن توليتم فاعلموا أنكم غير معجز الله وبشر الذين كفروا بعذاب أليم إلا الذين عاهدتم من المشركين ثم لم ينقصوكم شيئا ولم يظاهروا عليكم أحدا فأتموا إليهم عهدهم إلى مدتهم إن الله يحب المتقين ऐं वॾे हज जे ॾींहुं अल्लाह ऐं संदसि पैगुंबर जे तरफ़ां माण्हुनि ॾांहुं ऐलान आहे त अल्लाह ऐं संदसि पैगुंबर मुशरकनि खां बेज़ार आहे। पोइ ऐं मुशरको जेकॾहिं शिरक खां तौबह कंदो त उहा अव्हां लाइ भली आहे ऐं जेकॾहिं अव्हीं मुंहुं फेराईंदव त ॼाणो त अव्हीं अल्लाह खे थकाइण वारा न आहियो। ऐं ऐं पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि खे ॾुखोईंदड़ अज़ाब जी ख़बर ॾे। पर मुशरकनि मां जिन सां अंजाम कयो हुयव वरी उन्हनि अव्हां सां अंजाम में कुझु कसूर न कयो ऐं न की अव्हां जे ख़िलाफ़ कंहिंखे मदद ॾिनाऊं जिन जो अंजाम संदन मुद्दत ताईं साणुन पूरो करियो सो त अल्लाह परहेज़गारनि खे दोस्त रखंदो आहे। فإذا انسلخ الأشهر الحرم فاقتلوا المشركين حيث وجدتموهم وخذوهم واحصروهم واقعدوا لهم كل مرصد فإن تابوا وأقاموا الصلاة وآتوا الزكاة فخلوا سبيلهم إن الله غفور رحيم وإن أحد من المشركين استجارك فأجره حتى يسمع كلام الله ثم أبلغه مأمنه ذلك بأنهم قوم لا يعلمون। पोइ जिन महीननि में लड़ाई हराम कई वई आहे से महीना जॾहिं पूरा थियनि
त अरब जे मुशरिकनि खे जिते लहो तिते उन्हनि खे मारियो ऐं उन्हनि खे पकड़ियो ऐं उन्हनि खे बंदि रखो ऐं सभिनी घटनि ते उन्हनि लाइ विहो। पोइ जेकॾहिं तौबह कनि ऐं निमाज़ पढ़नि ऐं ज़कात ॾियनि त संदन वाट बंदि न करियो, छो त अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। ऐं जेकॾहिं मुशरिकनि मां को हिकिड़ो तोखां अमान घुरे त खेसि अमान ॾे जेसि ताईं हू कलामुल्लाह ॿुधी पोइ खेसि संदसि अमन जे हंधि पहुचाए। इहो हिन करे आहे जो उहा क़ौम अहिड़ी आहे जो न ॼाणंदी आहे। كيف يكون للمشركين عهد عند الله وعند رسوله إلا الذين عاهدتم عند المسجد الحرام فما استقاموا لكم فاستقيموا لهم إن الله يحب المتقين كيف وإن يظهروا عليكم لا يرقبوا فيكم إلا ولا ذمة يرضونكم بأفواههم وتأبى قلوبهم وأكثرهم فاسقون اشتروا بآيات الله ثمنا قليلا فصدوا عن سبيله إنهم ساء ما كانوا يعملون لا يرقبون في مؤمن إلا ولا ذمة وأولئك هم المعتدون فإن تابوا وأقاموا الصلاة وآتوا الزكاة فإخوانكم في الدين ونفصل الآيات لقوم يعلمون وَإِن نَكَثُوا أَيْمَانَهُم مِّن بَعْدِ عَهْدِهِمْ وَطَعَنُوا فِي دِينِكُمْ فَقَاتِلُوا أَئِمَّةَ الْكُفْرِ إِنَّهُمْ لَا أَيْمَانَ لَهُمْ لَعَلَّهُمْ يَنْتَهُونَ अल्लाह वटि ऐं संदसि पैगुंबर वटि मुशरिकनि लाइ अंजाम कीअं थींदो सवाइ उन्हनि जे जिन सां तज़ीम वारी मस्जिद वटि अंजाम कयो हुयव। पोइ उहे जेसि ताईं अव्हां जे अंजाम ते बीहक कनि त अव्हीं उन्हनि लाइ बीहक वठो। बेशक अल्लाह परहेज़गारनि खे दोस्त रखंदो आहे। कीअं संदन अंजाम रहंदो ऐं जेकॾहिं अव्हां ते ग़ालिब थियनि त अव्हां बाबति न की माइटीअ जो ऐं न की अंजाम जो ख़्यालु रखनि। अव्हां खे पंहिंजनि मिठियुनि ज़बाननि सां राज़ी कंदा आहिनि ऐं संदन दिलियूं इनकारी आहिनि ऐं मंझाउनि घणा बेदीन आहिनि। अल्लाह जी आयतुनि खे थोरे मुल्ह ते विकियाऊं पोइ माण्हुनि खे संदसि वाट खां झलियाऊं। उहे जेकी कंदा आहिनि सो बुछड़ो आहे। कंहिं मोमिन बाबति न की माइटी ऐं न की अंजाम जो ख़्यालु रखंदा आहिनि ऐं इहे ई हद खां लंघियल आहिनि। पोइ जेकॾहिं कुफर खां तौबह कनि ऐं निमाज़ पढ़नि ऐं ज़कात ॾियनि त अव्हां जा दीन में भाइर आहिनि। ऐं जेकी माण्हू ॼाणंदा आहिनि तिन लाइ निशानियूं खोले बयान करियूं था। ऐं जेकॾहिं पंहिंजनि अंजामनि ॿधण खां पोइ पंहिंजा कसम भञनि ऐं अव्हां जे दीन में तानू हणनि त कुफर जे सरकर्दनि सां जंग करियो, छो त उन्हनि जो कसम एतबार जोॻो नाहे मन उहे झलजनि।
ألا تقاتلون قوما نكثوا أيمانهم وهموا بإخراج الرسول وهم بدؤوكم أول مرة أتخشونهم فالله أحق أن تخشوه إن كنتم مؤمنين قاتلوهم يعذبهم الله بأيديكم ويخزهم وينصركم عليهم ويشف صدور قوم مؤمنين ويذهب غيظ قلوبهم ويتوب الله على من يشاء والله عليم حكيم أم حسبتم أن تتركوا ولما يعلم الله الذين جاهدوا منكم ولم يتخذوا من دون الله ولا رسوله ولا المؤمنين وليجة والله خبير بما تعملون अहिड़ी क़ौम सां छो नथा विढ़ो जिन पंहिंजनि कसमनि खे भॻो ऐं जे पैगुंबर जे कढी छॾण लाइ संभरिया ऐं मुंढूं अव्हां सां दुश्मनी अव्वल में करण लॻा खान छो था ॾिजो जेकॾहिं मोमिन आहियो त अल्लाह हिन लाइ वधीक हक़दार आहे त खांउसि ॾिजो उन्हनि सां विढ़ो त अल्लाह अव्हां जे हथां खेनि सज़ा ॾींदो ऐं खेनि ख़्वार कंदो ऐं अव्हां खे मथुनि सोभ ॾींदो ऐं मोमिननि जी क़ौम जे सीननि खे शिफ़ा बख़्शींदो ऐं संदनि दिलनि जी कावड़ विञाईंदो ऐं अल्लाह जंहिं लाइ घुरंदो तंहिं ते बाज सां मोटंदो ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे भाईंदा आहियो छा त अव्हां खे जिहाद जी तकलीफ़ खां छॾियो वेंदो ऐं हक़ीक़त करे अव्हां मां जिन जिहाद कयो ऐं न कि अल्लाह ऐं न कि संदसि पैगुंबर ऐं न कि मोमिननि खां सवाइ ॿियो को ॻुझो दोस्त वरितो तिन खे अल्लाह अञा न निखेड़ियो आहे ऐं जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे ما كان للمشركين أن يعمروا مساجد الله شاهدين على أنفسهم بالكفر أولئك حبطت أعمالهم وفي النار هم خالدون إنما يعمر مساجد الله من آمن بالله واليوم الآخر وأقام الصلاة وآتى الزكاة ولم يخش إلا الله فعسى أولئك أن يكونوا من المهتدين أجعلتم سقاية الحاج وعمارة المسجد الحرام كمن آمن بالله واليوم الآخر وجاهد في سبيل الله لا يستوون عند الله والله لا يهدي القوم الظالمين
الذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله بأموالهم وأنفسهم أعظم درجة عند الله وأولئك هم الفائزون يبشرهم ربهم برحمة منه ورضوان وجنات لهم فيها نعيم مقيم خالدين فيها أبدا إن الله عنده أجر عظيم पाण ते कुफर जो इकरारी थी मुशरिकन खे अल्लाह जी मस्जिदुनि जो आबाद करण रवा नाहे। इहे उहे आहिनि जिन जा अमल चट थी विया ऐं उहे बाहि में सदाईं रहण वारा आहिनि। अल्लाह जी मस्जिदुनि खे आबाद करण रुगो उन्हीअ खे जुगाईंदो आहे जंहिं अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञियो ऐं निमाज़ पढ़ी ऐं ज़कात ॾिनी ऐं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं खां न ॾिनो, पोइ उम्मीद आहे त उहे हिदायत वारनि मां आहिनि। अवां हाजियनि खे पाणी पीआरण ऐं ताज़ीम वारी मस्जिद खे आबाद रखण उन जे अमलनि जहिड़ो कयो आहे छा जंहिं अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञियो ऐं अल्लाह जी वाट में जिहाद कयो। अल्लाह वटि ही ऐं उहो बराबर नाहिनि ऐं अल्लाह ज़ालिम क़ौम खे हिदायत न कंदो आहे। जिन मञियो ऐं हिजरत कई ऐं अल्लाह जी वाट में पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजनि जाननि सां जिहाद कयो से अल्लाह वटि मर्तबे में बिल्कुलु वॾा आहिनि ऐं उहे मुराद माणण वारा आहिनि। उन्हनि खे संदन पालनहार पाण वटां बाझ ऐं राज़ पे ऐं उन्हनि बाग़नि जी ख़ुशख़बरी ॾिए थो जिन में उन्हनि लाइ सदाईं नेमतूं आहिनि। मंझि सदाईं रहण वारा आहिनि छो त अल्लाह ई वटि वॾो अजर आहे। يا أيها الذين آمنوا لا تتخذوا آباءكم وإخوانكم أولياء لا تتخذوا آباءكم وإخوانكم أولياء إن استحبوا الكفر على الإيمان ومن يتولهم منكم فأولئك هم الظالمون قل إن كان آباؤكم وأبناؤكم وإخوانكم وأزواجكم وعشيرتكم وأموال اقترفتموها وتجارة تخشون كسادها ومساكن ترضونها أحب إليكم من الله ورسوله وجهاد في سبيله فتربصوا حتى يأتي الله بأمره والله لا يهدي القوم الفاسقين ऐं मोमिनो पंहिंजनि प्योरनि ऐं पंहिंजनि भाइरनि खे दोस्त न वठो जेकॾहिं उहे कुफर खे ईमान खां प्यारो रखनि ऐं जेकी अव्हां मां उन्हनि सां दोस्ती कंदा से ई ज़ालिम आहिनि। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त जेकॾहिं अव्हां जा पीर ऐं अव्हां जो औलाद ऐं अव्हां जा भाइर
ऐं अव्हां जूं ज़ालूं ऐं अव्हां जा माइट ऐं उहे माल जे अव्हां कमाया आहिनि ऐं वापार जंहिंजे बंदि थियण खां डिॼो था ऐं जायूं जिन खे पसंदि करियो था से अव्हां खे अल्लाह ऐं संदसि पैगुंबर ऐं संदसि वाट में जिहाद करण खां वधीक प्यारा आहिनि त एसी तरसो जेसी अल्लाह पंहिंजो अज़ाब आणे ऐं अल्लाह बेदीन क़ौम खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। لقد نصركم الله في مواطن كثيرة ويوم حنين إذ أعجبتكم كثرتكم فلم تغن عنكم شيئا وضاقت عليكم الأرض بما رحبت ثم وليتم مدبرين ثم أنزل الله سكينته على رسوله وعلى المؤمنين وأنزل جنودا لم تروها وعذب الذين كفروا وذلك جزاء الكافرين ثم يتوب الله من بعد ذلك على من يشاء والله غفور رحيم। बेशक अल्लाह अव्हां खे घणनि हंधनि में सोभ ॾिनी ऐं पिण जंग हुनैन जे ॾींहुं जो जॾहिं अव्हां जी घणाई अव्हां खे अजब में विधो ऐं अव्हां खां अव्हां जी घणाई कुझु बि न टारे सघी ऐं ज़मीन पंहिंजी वेकिराई हूंदे बि अव्हां ते सोढ़ी थी वई पोइ अव्हीं पुठी राह थी फिरियो। पोइ अल्लाह पंहिंजे पार खां आराम पंहिंजे पैगुंबर ते ऐं मोमिननि ते लाथो ऐं मलाइकनि जो लश्कर लाथाई जिन खे नथे ॾिठो ऐं काफ़रनि खे सज़ा ॾिनाई ऐं इहा काफ़रनि जी सज़ा आहे। मोटी उन खां पोइ अल्लाह जंहिं लाइ वणेसि तंहिं ते बाज सां मोटंदो ऐं अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। يا أيها الذين آمنوا إنما المشركون نجس فلا يقربوا المسجد الحرام بعد عامهم هذا وإن خفتم عيلة فسوف يغنيكم الله من فضله إن شاء إن الله عليم حكيم। ऐं मोमिनो मुशरिक रुगो पलीत आहिनि तंहिं करे हिन वरह पुॼाणा ताज़ीम वारी मस्जिद जे वेझो न वञनि ऐं जेकॾहिं अव्हीं सुञाईअ खां डिॼंदा आहियो त जेकॾहिं अल्लाह घुरियो त पंहिंजे फज़ल सां अव्हां खे सिघो ई आसूदो कंदो छो त अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। قاتلوا الذين لا يؤمنون بالله ولا باليوم الآخر ولا يحرمون ما حرم الله ورسوله ولا يدينون دين الحق من الذين أوتوا الكتاب حتى يعطوا الجزية عن يد وهم صاغرون। जिन खे किताब ॾिनो वियो तिन मां जेकी न की अल्लाह खे ऐं न की क़यामत जे ॾींहं खे मञींदा आहिनि ऐं न की अल्लाह
ऐं संदसि पैगुंबर जे हराम कयल शइ खे हराम करे ॼाणंदा आहिनि ऐं न कि सचो दीन क़बूल कंदा आहिनि। तिन सां एसि ताईं विढ़ो जेसीं उहे रइयती पंहिंजे हथां जिज़ियो ॾीन। وقالت اليهود عزير ابن الله وقالت النصارى المسيح ابن الله ذلك قولهم بأفواههم يضاهئون قول الذين كفروا من قبل قاتلهم الله أَنَّى يُؤْفَكُونَ اتَّخَذُوا أَحْبَارَهُمْ وَرُهْبَانَهُمْ أَرْبَابًا مِّن دُونِ اللَّهِ وَالْمَسِيحَ ابْنَ مَرْيَمَ وَمَا أُمِرُوا إِلَّا لِيَعْبُدُوا إِلَٰهًا وَاحِدًا لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ سُبْحَانَهُ عَمَّا يُشْرِكُونَ يُرِيدُونَ أَن يُطْفِئُوا نُورَ اللَّهِ بِأَفْوَاهِهِمْ وَيَأْبَى اللَّهُ إِلَّا أَن يُتِمَّ نُورَهُ وَلَوْ كَرِهَ الْكَافِرُونَ هُوَ الَّذِي أَرْسَلَ رَسُولَهُ بِالْهُدَى وَدِينِ الْحَقِّ لِيُظْهِرَهُ عَلَى الدِّينِ كُلِّهِ وَلَوْ كَرِهَ الْمُشْرِكُونَ يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا إِنَّ كَثِيرًا مِنَ الْأَحْبَارِ وَالرُّهْبَانِ لَيَأْكُلُونَ أَمْوَالَ النَّاسِ بِالْبَاطِلِ وَيَصُدُّونَ عَن سَبِيلِ اللَّهِ وَالَّذِينَ يَكْنِزُونَ الذَّهَبَ وَالْفِضَّةَ وَلَا يُنْفِقُونَهَا فِي سَبِيلِ اللَّهِ فَبَشِّرْهُم بِعَذَابٍ أَلِيمٍ يَوْمَ يُحْمَى عَلَيْهَا فِي نَارِ جَهَنَّمَ فَتُكْوَى بِهَا جِبَاهُهُمْ وَجُنُوبُهُمْ وَظُهُورُهُمْ هَذَا مَا كَنَزْتُمْ لِأَنفُسِكُمْ فَذُوقُوا مَا كُنتُمْ تَكْنِزُونَ ऐं यहूदियन चयो त उज़ैर अल्लाह जो पुटु आहे ऐं नसारन चयो त ईसा अल्लाह जो पुटु आहे। इहो संदन वातन सां आहे। अॻियुनि काफ़िरनि जे चवण जहिड़ी रीस कंदा आहिनि। अल्लाह मथनि लानत करे केॾांहुं जो केॾांहुं भुलाया वेंदा आहिनि ऐं पंहिंजनि आलमनि ऐं पंहिंजनि फ़क़ीरनि ऐं ईसा पुटु मरियम जेके अल्लाह खां सवाइ पालणहार करे वरिताऊं ऐं हिकु अल्लाह जी इबादत करण खां सवाइ खेनि ॿियो हुकुम न कयो वियो आहे। उन खां सवाइ को इबादत जो लाइक़ नाहे। जेकी साण शरीक कंदा आहिनि तंहिंखां हू पाक आहे ऐं पंहिंजनि वातनि सां अल्लाह जे नूर खे विसाइण घुरंदा आहिनि ऐं अल्लाह पंहिंजे नूर खे पूरे करण खां सवाइ न रहंदो जेतोणीक काफ़िर अरहा थियनि। उहो अल्लाह आहे जंहिं पंहिंजे पैगुंबर खे हिदायत ऐं सचे दीन सां हिन लाइ मोकिलियो त उन खे सभिनी दीननि ते ग़ालिब करे जेतोणीक मुशरिक रंज थियनि। ऐं ईमान वारो किताब वारनि आलमनि ऐं फ़क़ीरनि मां घणा माण्हुनि जो माल ठॻीअ सां खाईंदा आहिनि ऐं अल्लाह जी वाट खां माण्हुनि खे झलींदा आहिनि
ऐं जेकी सोन ऐं चांदीअ जो खज़ानो गॾु कंदा आहिनि ऐं उहो अल्लाह जी वाट में न ख़र्चींदा आहिनि, तिन खे ॾुखो ईंदड़ अज़ाब जी ख़बर ॾे। जंहिं ॾींहुं संदन माल दोज़ख जी बाहि में तपाइबो, जॾहिं तपंदो त पोइ उन सां संदन पेशानियूं ऐं संदन पासाड़ियूं ऐं संदन पुठियूं ॾंभिबियूं, चइबनि त हीउ उहो खज़ानो आहे जेको पाण लाइ गॾु कयो हुयव, इन जो मज़ो चखो। إن عدة الشهور عند الله 12 شهرا في كتاب الله يوم خلق السماوات والأرض منها 4 حرم ذلك الدين القيم فلا تظلموا فيهن أنفسكم وقاتلوا المشركين كافة كما يقاتلونكم كافة واعلموا أن الله مع المتقين إنما النسيء زيادة في الكفر يضل به الذين كفروا يحلونه عاما ويحرمونه عاما ليواطئوا عدة ما حرم الله فيحلوا ما حرم الله زين لهم سوء أعمالهم والله لا يهدي القوم الكافرين बेशक महीननि जो ॻाणेटो यकीनन किताब इलाहीअ में अल्लाह वटि 12 महीना आहिनि, जंहिं ॾींहं खां आसमाननि ऐं ज़मीन खे बणायाई मंझां 4 महीना तज़ीम वारा आहिनि। इहो पक्को दीन आहे, तंहिं करे अव्हीं पाण खे मंझंदि नुक़सान न लायो ऐं सभिनी मुशरिकनि सां विढ़ो जहिड़ी तरह अव्हां सां सभई विढ़नि था, ऐं ॼाणो त अल्लाह परहेज़गारनि सां गॾु आहे। तज़ीम वारनि महीननि जो अॻे पोइ करण रुगो कुफ्र में वाधारो आहे, उन सां काफ़िर भुलाया वेंदा आहिनि। उन महीने खे 1 साल हलाल ॻणीनि था ऐं ॿिए साल उन खे हराम भाईनि था, हिन लाइ त अल्लाह जे हराम कयलनि महीननि जे ॻाणेटे जी पूराई कनि, पोइ जिन खे अल्लाह हराम कयो आहे तिन खे हलाल था कनि। उन्हनि लाइ संदन बुछड़ा करतूत सींगारिया विया ऐं अल्लाह काफ़िर टोलीअ खे हिदायत न कंदो आहे। يا أيها الذين آمنوا ما لكم إذا قيل لكم انفروا في سبيل الله اثاقلتم إلى الأرض أرضيتم بالحياة الدنيا من الآخرة فما متاع الحياة الدنيا في الآخرة إلا قليل إلا تنفروا يعذبكم عذابا أليما ويستبدل قوما غيركم ولا تضروه شيئا والله على كل شيء قدير
إِلَّا تَنصُرُوهُ فَقَدْ نَصَرَهُ اللَّهُ إِذْ أَخْرَجَهُ الَّذِينَ كَفَرُوا ثَانِيَ اثْنَيْنِ إِذْ هُمَا فِي الْغَارِ إِذْ يَقُولُ لِصَاحِبِهِ لَا تَحْزَنْ إِنَّ اللَّهَ مَعَنَا فَأَنزَلَ اللَّهُ سَكِينَتَهُ عَلَيْهِ وَأَيَّدَهُ بِجُنُودٍ لَّمْ تَرَوْهَا وَجَعَلَ كَلِمَةَ الَّذِينَ كَفَرُوا السُّفْلَى وَكَلِمَةُ اللَّهِ هِيَ الْعُلْيَا وَاللَّهُ عَزِيزٌ حَكِيمٌ انفروا خفافا وثقالا وجاهدوا بأموالكم وأنفسكم في سبيل الله ذلكم خير لكم إن كنتم تعلمون أي إيمان वारो अवां खे छा थियो आहे जो जॾहिं अवां खे चइबो आहे त अल्लाह जी वाट में जिहाद लाइ निकिरो त ज़मीन ॾांहुं ॻरा थी किरंदा आहियो आख़िरत जे बदिरां दुनिया जी हयातीअ सां राज़ी थिया आहियो दुनिया जी हयातीअ जो सामान आख़िरत जे मुक़ाबिले में थोरड़े खां सवाइ न आहे जेकॾहिं न निकिरंदो त अवां खे ॾुखो ईंदड़ अज़ाब जी सज़ा ॾींदो ऐं अवां खां सवाइ ॿी क़ौम मटाए आणींदो ऐं अव्हीं खेसि कुझु ज़रर न रसाईंदो ऐं अल्लाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे जेकॾहिं पैगुंबर खे मदद न ॾींदो त बेशक खेसि अल्लाह मदद ॾिनी आहे जंहिं महिल काफ़रनि मके मां खेसि कढी छॾियो ॿिनि मां हिकिड़ो पाण हो जॾहिं उहे ग़ार में हुआ तॾहिं पंहिंजे साथीअ खे चयाईं त उल्को न कर तहक़ीक़ अल्लाह असां सां गॾु आहे पोइ अल्लाह मथिस पंहिंजो आराम लाथो ऐं खेसि अहिड़े लश्कर सां मदद कयाईं जो उन खे अव्हां न ॾिठो ऐं काफ़िरनि जी ॻाल्हि खे हेठि कयाईं ऐं अल्लाह जी ॻाल्हि हमेशा मथां ई आहे ऐं अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे हर हाल जंग जे थोरे सामान ऐं घणे सामान सूदा जिहाद लाइ निकिरो ऐं पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजनि जिंदुनि सां अल्लाह जी वाट में जिहाद करियो इहो अव्हां लाइ भलो आहे जेकॾहिं ॼाणंदा आहियो لو كان عرضا قريبا وسفرا قاصدا لاتبعوك ولكن بعدت عليهم الشقة وسيحلفون بالله لو استطعنا لخرجنا معكم يهلكون أنفسهم والله يعلم إنهم لكاذبون जेकॾहिं सामान सवलो ऐं सफ़र हल्को हुजे हा त ज़रूर तुंहिंजे पुठियां लॻनि हा पर मथुन पंध परे थियो ऐं अल्लाह जो कसम सिघो ई खणंदा चवंदा त जेकॾहिं असीं तौफ़ीक़ सारियूं हा त अव्हां सां गॾु निकिरूं हा पाण खे मुनाफ़िकीअ सबबां हलाक कनि था ऐं अल्लाह ॼाणे थो त उहे कूड़ा आहिनि عفى الله عنك لما أذنت لهم حتى يتبين لك الذين صدقوا وتعلم الكاذبين لا يستأذنك الذين يؤمنون بالله واليوم الآخر أن يجاهدوا بأموالهم وأنفسهم والله عليم بالمتقين
إنما يستأذنك الذين لا يؤمنون بالله واليوم الآخر وارتابت قلوبهم فهم في ريبهم يترددون अल्लाह तोखे माफ़ कयो खेन तो छालाए मोकल ॾिनी जेसीं तोखे सचा पधरा थियनि हा ऐं तूं कूड़नि खे ॼाणी हा। जिन अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञियो आहे से पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजनि जिंदनि सां जिहाद करण में तोखां मोकल नथा घुरनि ऐं अल्लाह परहेज़गारनि खे ॼाणंदड़ आहे। उन्हनि खां सवाइ ॿियो को तोखां मोकल न घुरंदो जेकी अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे न मञींदा आहिनि ऐं संदनि दिलनि में शक पियल आहिनि पोइ उहे पंहिंजे शक में हैरान आहिनि। وَلَوْ أَرَادُوا الْخُرُوجَ لَأَعَدُّوا لَهُ عُدَّةً وَلَكِنْ كَرِهَ اللَّهُ بِعَاثَهُمْ فَثَبَّطَهُمْ وَقِيلَ اقْعُدُوا مَعَ الْقَاعِدِينَ لَوْ خَرَجُوا فِيكُمْ مَا زَادُوكُمْ إِلَّا خَبَالًا وَلَأَوْضَعُوا خِلَالَكُمْ يَبْغُونَكُمُ الْفِتْنَةَ وَفِيكُمْ سَمَّاعُونَ لَهُمْ وَاللَّهُ عَلِيمٌ بِالظَّالِمِينَ لَقَدِ ابْتَغَوُا الْفِتْنَةَ مِنْ قَبْلُ وَقَلَّبُوا لَكَ الْأُمُورَ حَتَّى جَاءَ الْحَقُّ وَظَهَرَ أَمْرُ اللَّهِ وَهُمْ كَارِهُونَ ऐं जेकॾहिं ॿाहिरि निकिरण घुरनि हा त उन लाइ तयारीअ जो सामान तयार कनि हा पर अल्लाह संदनि जिहाद ते वञण पसंदि न कयो तंहिं करे खेनि तौफ़ीक़ न ॾिनाई ऐं चयो वियो त वेहंदड़नि सां गॾिजी वियो। जेकॾहिं अव्हां में गॾिजी निकिरनि हा त अव्हां में शरारत खां सवाइ ॿियो कुझु न वधाईनि हा ऐं ज़रूर अव्हां जो बिगेड़ो घुरंदड़ थी अव्हां जे विच में फ़साद विझण लाइ डोड़नि हा ऐं अव्हां में उन्हनि जा के जासूस आहिनि ऐं अल्लाह ज़ालिमनि खे ॼाणंदड़ आहे। उहे अॻु बेशक फ़साद जे फिक्र में हुआ ऐं तो लाइ बुछड़ियूं सलाहूं कंदा रहिया एतिरे ताईं जो मदद आई ऐं अल्लाह जो हुकुम ग़ालिब थियो ऐं उहे नाराज़ हुआ। وَمِنْهُمْ مَنْ يَقُولُ ائْذَنْ لِي وَلَا تَفْتِنِّي أَلَا فِي الْفِتْنَةِ سَقَطُوا وَإِنَّ جَهَنَّمَ لَمُحِيطَةٌ بِالْكَافِرِينَ ऐं मंझाउनि को आहे जो चवे थो त मूंखे मोकल ॾे ऐं मूंखे फितने में न विझ ख़बरदार उहे पाण फितने में पियल आहिनि ऐं बेशक दोज़ख काफ़रनि खे घेरो कंदड़ आहे। إِن تُصِبْكَ حَسَنَةٌ تَسُؤْهُمْ وَإِن تُصِبْكَ مُصِيبَةٌ يَقُولُوا قَدْ أَخَذْنَا أَمْرَنَا مِنْ قَبْلُ وَيَتَوَلَّوْا وَهُمْ فَرِحُونَ قُلْ لَنْ يُصِيبَنَا إِلَّا مَا كَتَبَ اللَّهُ لَنَا هُوَ مَوْلَانَا وَعَلَى اللَّهِ فَلْيَتَوَكَّلِ الْمُؤْمِنُونَ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तोखे को सोहंज पहुचंदो आहे त खेनि ॾुखियो लॻंदो आहे ऐं जेकॾहिं को तोखे ओहंज पहुचंदो आहे त चवंदा आहिनि त बेशक पंहिंजो कमु अॻे ई संभाले वरितो अथऊं ऐं उहे सराह थी फिरंदा आहिनि।
ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त जेकी अल्लाह असां लाइ लिखियो आहे तंहिंखां सवाइ ॿियो की असांखे कॾहिं न पहुचंदो उहो असांजो संभालींदड़ आहे ऐं मोमिननि खे रुगो अल्लाह ते भरोसो करण जुगाए। قُلْ هَلْ تَرَبَّصُونَ بِنَا إِلَّا إِحْدَى الْحُسْنَيَيْنِ وَنَحْنُ نَتَرَبَّصُ بِكُمْ أَن يُصِيبَكُمُ اللَّهُ بِعَذَابٍ مِّنْ عِندِهِ أَوْ بِأَيْدِينَا فَتَرَبَّصُوا إِنَّا مَعَكُمْ مُتَرَبِّصُونَ ऐं पैगंबर मुनाफ़िकनि खे चओ त अमीं असां लाइ ॿिनि चङाईनि मां हिकिड़ीअ खां सवाइ इंतज़ार न कंदा आहियो ऐं असीं बि अव्हां लाइ इंतज़ार कंदा आहियूं त अल्लाह पाण वटां या असांजे हथां अव्हां खे सज़ा पहुचाए। पोइ अमीं इंतज़ार करियो असीं बि अव्हां सां गॾु मुंतज़िर आहियूं। قُلْ أَنفِقُوا طَوْعًا أَوْ كَرْهًا لَّن يُتَقَبَّلَ مِنكُمْ إِنَّكُمْ كُنتُمْ قَوْمًا فَاسِقِينَ وَمَا مَنَعَهُمْ أَن تُقْبَلَ مِنْهُمْ نَفَقَاتُهُمْ إِلَّا أَنَّهُمْ كَفَرُوا بِاللَّهِ وَبِرَسُولِهِ وَلَا يَأْتُونَ الصَّلَاةَ إِلَّا وَهُمْ كُسَالَى وَلَا يُنْفِقُونَ إِلَّا وَهُمْ كَارِهُونَ فَلَا تُعْجِبْكَ أَمْوَالُهُمْ وَلَا أَوْلَادُهُمْ إِنَّمَا يُرِيدُ اللَّهُ لِيُعَذِّبَهُم بِهَا فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا وَتَزْهَقَ أَنفُسُهُمْ وَهُمْ كَافِرُونَ चओ ऐं मुनाफ़िको सरहाथी तोड़े अरहाथी ख़र्च करियो त अव्हां खां कॾहिं क़बूल न कबो छो त अहीं बेदीन टोली आहियो ऐं खाउन संदन ख़र्च जो क़बूल करण हिन खां सवाइ न झलियो वियो त उहे अल्लाह ऐं संदसि पैगंबर जा मुनकर आहिनि ऐं न की आरस करण खां सवाइ निमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं न की अल्लाह जी वाट में रंज खां सवाइ ख़र्चींदा आहिनि। पोइ तोखे न की संदन माल ऐं न की संदन औलाद अजब में विझी अल्लाह रुगो घुरंदो आहे त दुनिया जी हयातीअ में उन सां खेन अज़ाब करे ऐं संदन साह कुफर जी हालत में निकरनि। وَيَحْلِفُونَ بِاللَّهِ إِنَّهُمْ لَمِنكُمْ وَمَا هُمْ مِنكُمْ وَلَكِنَّهُمْ قَوْمٌ يَفْرَقُونَ لَوْ يَجِدُونَ مَلْجَأً أَوْ مَغَارَاتٍ أَوْ مُدَّخَلًا لَوَلَّوْا إِلَيْهِ وَهُمْ يَجْمَحُونَ ऐं अल्लाह जो कसम खणंदा आहिनि त उहे अव्हां मंझां आहिनि ऐं हक़ीक़त करे उहे अव्हां मंझां न आहिनि पर उहा डिॼणी क़ौम आहे जेका पनाह जी जाइ या के गारूं या को घिरण जो हंध लहनि हा त उन ॾांहुं उहे डोड़ंदा ई फिरनि हा। وَمِنْهُمْ مَنْ يَلْمِزُكَ فِي الصَّدَقَاتِ فَإِنْ أُعْطُوا مِنْهَا رَضُوا وَإِنْ لَمْ يُعْطَوْا مِنْهَا إِذَا هُمْ يَسْخَطُونَ
يسخطون ولو أنهم رضوا ما آتاهم الله ورسوله وقالوا حسبنا الله سيؤتينا الله من فضله ورسوله إنا إلى الله راغبون إنما الصدقات للفقراء والمساكين والعاملين عليها والمؤلفة قلوبهم وفي الرقاب والغارمين وفي سبيل الله وابن السبيل فريضة من الله والله عليم حكيم ऐं मंझाउनि के अहिड़ा आहिनि जे सदकनि जे विरहाइण में तानू हणंदा आहिनि पोइ जेकॾहिं मंझाउंसि ॾिजेनि त सरहा थींदा आहिनि ऐं जेकॾहिं मंझाउंसि न ॾिजेनि त उन्हीअ ई महल कावड़बा आहिनि ऐं अल्लाह ऐं संदसि पैगुंबर जेकी खे ॾिनो आहे तंहिं ते जेकॾहिं राज़ी थियनि हा ऐं चवनि हा त असांखे अल्लाह काफ़ी आहे असांखे अल्लाह पंहिंजे फज़ल सां ॾींदो ऐं संदसि पैगुंबर बि ॾींदो असीं अल्लाह ॾांहुं उम्मीदवार आहियूं त उन्हनि लाइ भलो हुजे हा सदका रुगो फ़क़ीरनि ऐं मिसकीननि ऐं उन जे उगाड़े कंदड़नि ऐं जिन जूं दिलियूं इस्लाम ॾांहुं मेलाप करायल आहिनि तिन लाइ ऐं ॿाननि जी आजे करण ऐं कर्ज़ियनि ऐं अल्लाह जी वाट में जिहाद करण ऐं मुसाफ़िरनि लाइ आहिनि इहो अल्लाह जे पार खां हुकुम थियल आहे ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे وَمِنْهُمُ الَّذِينَ يُؤْذُونَ النَّبِيَّ وَيَقُولُونَ هُوَ أُذُنٌ قُلْ أُذُنُ خَيْرٍ لَكُمْ يُؤْمِنُ بِاللَّهِ وَيُؤْمِنُ لِلْمُؤْمِنِينَ وَرَحْمَةٌ لِلَّذِينَ آمَنُوا مِنكُمْ وَالَّذِينَ يُؤْذُونَ رَسُولَ اللَّهِ لَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ ऐं मंझाउनि के अहिड़ा आहिनि जे पैगुंबर खे ईज़ाईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त हू पर ॿुधड़ियो आहे चओ त अव्हां लाइ पर ॿुधड़ियो भलो आहे अल्लाह खे मञींदो आहे ऐं मोमिननि जी सलाह खे बि मञींदो आहे ऐं अव्हां मां ईमान वारनि लाइ ॿाझारो आहे ऐं जेकी अल्लाह जे पैगुंबर खे ईज़ाईंदा आहिनि तिन लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे يَحْلِفُونَ بِاللَّهِ لَكُمْ لِيُرْضُوكُمْ وَاللَّهُ وَرَسُولُهُ أَحَقُّ أَن يُرْضُوهُ إِن كَانُوا مُؤْمِنِينَ أَلَمْ يَعْلَمُوا أَنَّهُ مَن يُحَادِدِ اللَّهَ وَرَسُولَهُ فَأَنَّ لَهُ نَارَ جَهَنَّمَ خَالِدًا فِيهَا ذَلِكَ الْخِزْيُ الْعَظِيمُ अव्हां लाइ अल्लाह जो कसम खणंदा आहिनि त अव्हां खे राज़ी कनि ऐं जेकॾहिं मोमिन आहिनि त अल्लाह ऐं संदसि पैगुंबर वधीक हक़दार आहे जो उन खे राज़ी कनि न ॼाणंदा आहिनि छा त जेकी अल्लाह ऐं संदसि पैगुंबर जी मुखालफ़त कंदो तंहिं लाइ बेशक दोज़ख जी बाहि आहे मंझि सदाईं रहण वारो आहे इहा वॾी ख़्वारी आहे يَحْذَرُ الْمُنَافِقُونَ أَن تُنَزَّلَ عَلَيْهِمْ سُورَةٌ تُنَبِّئُهُم
يُنَبِّئُهُم بِمَا فِي قُلُوبِهِمْ قُلِ اسْتَهْزِئُوا إِنَّ اللَّهَ مُخْرِجٌ مَا تَحْذَرُونَ وَلَئِن سَأَلْتَهُمْ لَيَقُولُنَّ إِنَّمَا كُنَّا نَخُوضُ وَنَلْعَبُ قُلْ أَبِاللَّهِ وَآيَاتِهِ وَرَسُولِهِ كُنتُمْ تستهزئون لا تعتذروا قد كفرتم بعد إيمانكم إن نعف عن طائفة منكم نعذب طائفة بأنهم كانوا مجرمين मुनाफ़िक़ मुसलमाननि ते कंहिं सूरत जे लहण खां डिॼनि था त जेकी संदनि दिलनि में आहे सो मतां मुसलमाननि खे ॼाणाए ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न चओ तव्हीं पिया ठठोली करियो छो त जंहिंखां डिॼंदा आहियो सो अल्लाह पधरो कंदड़ आहे ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं खाउन पुछी त ज़रूर चवंदा त बेशक खिल ऐं रांदि थे कईसूं खेन चओ त अल्लाह ऐं संदसि आयतुनि ऐं संदसि पैगंबर सां मस्करी कई वठे छा बहानो न करियो बेशक ईमान खां पोइ कुफर कयो अथव जेकॾहिं अव्हां मां हिक टोलीअ खां माफ़ कयोसूं त ॿीअ टोलीअ खे हिन सबबां सज़ा ॾींदासूं जो उहे ॾोही हुआ المنافقون والمنافقات بعضهم من بعض يأمرون بالمنكر وينهون عن المعروف ويقبضون أيديهم نسوا الله فنسيهم إن المنافقين هم الفاسقون وعد الله المنافقين والمنافقات والكفار نار جهنم خالدين فيها هي حسبهم ولعنهم الله ولهم عذاب مقيم كالذين من قبلكم كانوا أشد منكم قوة وأكثر أموالا وأولادا فاستمتعوا بخلاقهم فاستمتعتم بخلاقكم كما استمتع الذين من قبلكم بخلاقهم وخبتم كالذي خاضوا أولئك حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وَأُولَئِكَ هُمُ الْخَاسِرُونَ أَلَمْ يَأْتِهِمْ نَبَأُ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ قَوْمِ نُوحٍ وَعَادٍ وَثَمُودَ وَقَوْمِ إِبْرَاهِيمَ وَأَصْحَابِ مَدْيَنَ وَالْمُؤْتَفِكَاتِ أتتهم رسلهم بالبينات فما كان الله ليظلمهم ولكن كانوا أنفسهم يظلمون मुनाफ़िक़ ऐं मुनाफ़िक़ियाणियूं हिक ॿिए जहिड़ा आहिनि उहे मदन कमनि जो हुकुम कंदा आहिनि ऐं चङनि कमनि खां झलींदा आहिनि ऐं पंहिंजा हथ ख़ैरात ॾियण खां बंदि कंदा आहिनि अल्लाह खे विसारियाऊं तंहिं करे अल्लाह बि खेनि विसारियो बेशक मुनाफ़िक़ बेदीन आहिनि अल्लाह मुनाफ़िक़नि ऐं मुनाफ़िक़ियाणियुनि
ऐं काफ़रनि खे दोज़ख जी बाहि जो अंजाम ॾिनो आहे। मंझि सदाई रहण वारा आहिनि, इहा खेनि बस आहे। ऐं अल्लाह मथनि लानत कई आहे ऐं इन्हीअ लाइ हमेशा जो अज़ाब आहे। अव्हीं बि अहिड़ा थिया आहियो जेकी अव्हां खां अॻु हुआ, उहे अव्हां खां सघ ऐं माल ऐं औलाद में घणो वधीक हुआ। पोइ पंहिंजे नसीब आहिर फ़ाइदो वरिताऊं, पोइ अव्हां बि पंहिंजे नसीब आहिर फ़ाइदो वरितो। जहिड़ी तरह अव्हां खां अॻियुनि पंहिंजे नसीब आहिर फ़ाइदो वरितो ऐं अव्हीं बि उन्हनि वांगुरु अजायनि बहसनि में पइजी विया आहियो। जीअं उहे अजायनि बहसनि में पिया, उन्हनि जी कमाई दुनिया ऐं आख़िरत में नाश थी ऐं उहे ई छीहे वारा आहिनि। खाउन अॻियुनि जी ख़बर न पहुती अथनि छा, जे नूह ऐं आद ऐं समूद जी क़ौम ऐं इब्राहीम जी क़ौम ऐं मदियन वारा ऐं ऊंधनि थियलनि ॻोठनि वारा हुआ, जो उन्हनि ॾांहुं संदन पैगुम्बर पधरनि मोजज़नि सां आया त न मञाऊं। पोइ अल्लाह जो शान न हो जो मथुनि ज़ुल्म करे, पर पाण ते ज़ुल्म कयाऊं थी। والمؤمنون والمؤمنات بعضهم أولياء بعض يأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويقيمون الصلاة ويؤتون الزكاة ويطيعون الله ورسوله أولئك سيرحمهم الله إن الله عزيز حكيم وعد الله المؤمنين والمؤمنات جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ومساكن طيبة في جنات عدن ورضوان من الله أكبر ذلك هو الفوز العظيم ऐं मोमिन ऐं मोमिनियाणियूं पाण में हिक ॿिए जा मददगार आहिनि, चङनि कमनि जो हुकुम कंदा आहिनि ऐं ख़राब कमनि खां झलींदा आहिनि ऐं निमाज़ खे क़ाइम कंदा आहिनि ऐं ज़कात ॾींदा आहिनि ऐं अल्लाह ऐं संदसि पैगुम्बर जी फर्मा बरदारी कंदा आहिनि। उन्हनि ते अल्लाह सिघो ई बाझ कंदो, तहक़ीक़ अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। अल्लाह मोमिननि ऐं मोमिनियाणियुनि सां बेहिश्त जो अंजाम कयो आहे, जंहिंजे हेठां वाहियूं आहिनि, मंझि सदाई रहण वारा आहिनि ऐं पिण हमेशा रहण वारनि बाग़नि में चङियुनि जायुनि जो अंजाम अथनि ऐं अल्लाह जो राज़पो सभ खां तमामु वॾो आहे। इहा वॾी मुराद माणण आहे। يا أيها النبي جاهد الكفار والمنافقين واغلظ عليهم ومأواهم جهنم وبئس المصير يحلفون بالله ما قالوا ولقد قالوا كلمة الكفر وكفروا بعد إسلامهم وهموا بما لم ينالوا وما نقموا إلا أن أغناهم الله ورسوله من فضله فإن يتوبوا يك خيرا لهم وإن يتولوا يعذبهم الله عذابا أليما في الدنيا والآخرة وما لهم في الأرض من ولي ولا نصير। ऐं पैगुम्बर
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि ऐं मुनाफ़िक़नि सां जिहाद कर ऐं मथनि सख़्ती कर ऐं संदन जाइ दोज़ख आहे ऐं उहा जाइ बुछड़ी आहे। अल्लाह जो कसम खणंदा आहिनि त पाण न चयो अथनि ऐं बेशक कुफर जो कलमो चयो अथनि ऐं पंहिंजे इस्लाम आणण खां पोइ कुफर कयाऊं ऐं जंहिंखे पहची न सघिया तंहिं लाइ ज़ोर लाथाऊं ऐं इहो उन्हनि रुगो हिन ॻाल्हि जो बदिलो ॾिनो जो अल्लाह पंहिंजे फज़ल सां ऐं संदसि रसूल खे शाहूकार कयो। पोइ जेकॾहिं तौबा कनि त उन्हनि लाइ भली आहे ऐं जेकॾहिं फिरंदा त अल्लाह दुनिया ऐं आख़िरत में खेनि ॾुखो ईंदड़ अज़ाब सां सज़ा ॾींदो ऐं मुल्क में उन्हनि लाइ न को संभालींदड़ ऐं न को मददगार आहे। وَمِنْهُمْ مَنْ عَاهَدَ اللَّهَ لَئِنْ آتَانَا مِنْ فَضْلِهِ لَنَصَّدَّقَنَّ وَلَنَكُونَنَّ مِنَ الصَّالِحِينَ فَلَمَّا آتَاهُمْ مِنْ فَضْلِهِ بَخِلُوا بِهِ وَتَوَلَّوْا وَهُمْ مُعْرِضُونَ فَأَعْقَبَهُمْ نِفَاقًا فِي قُلُوبِهِمْ إِلَى يَوْمِ يَلْقَوْنَهُ بِمَا أَخْلَفُوا اللَّهَ مَا وَعَدُوهُ وَبِمَا كَانُوا يَكْذِبُونَ أَلَمْ يَعْلَمُوا أَنَّ اللَّهَ يَعْلَمُ سِرَّهُمْ وَنَجْوَاهُمْ وَأَنَّ اللَّهَ عَلَّامُ الْغُيُوبِ الَّذِينَ يَلْمِزُونَ المطوعين من المؤمنين في الصدقات والذين لا يجدون إلا جهدهم فيسخرون منهم سخر الله منهم ولهم عذاب أليم استغفر لهم أو لا تستغفر لهم إن تستغفر لهم 70 مرة فلن يغفر الله لهم ذلك بأنهم كفروا بالله ورسوله والله لا يهدي القوم الفاسقين ऐं मंझाउनि के आहिनि जिन अल्लाह सां अंजाम कयो आहे त जेकॾहिं पंहिंजे फज़ल सां असांखे ॾिनाई त ज़रूर ख़ैरात ॾींदासूं ऐं भलारनि मां थींदासूं। पोइ जंहिं महिल पंहिंजे फज़ल सां खेनि माल ॾिनाई त उन जी कंजूसाई कयाऊं ऐं उहे मुंहुं मोड़ींदड़ थी फिरिया। पोइ अल्लाह संदन दिलनि में खेनि संदन मिलण जे ॾींहं ताईं इन्हीअ सबबा मुनाफ़िकी लागू करे छॾी जो अल्लाह सां उहो अंजाम न पारियाऊं जेको साणस कयाऊं ऐं इन्हीअ सबबा जो कूड़ चवंदा रहिया। न ॼाणंदा आहिनि छा त अल्लाह संदन ॻुझा ऐं संदन पधरा सुखन ऐं संदन ॻुझूं सलाऊं ॼाणंदो आहे ऐं तहक़ीक़ अल्लाह वॾो ॻुझ ॼाणंदड़ आहे। इहे अहिड़ा आहिनि जो सदके ॾींदड़नि मोमिननि जे सदके ॾियण में ताना हणंदा आहिनि ऐं उन्हनि खे बि ताना हणंदा आहिनि जेकी मज़दूरी करण जी ओखाईअ खां सवाइ की न लहंदा आहिनि ऐं उन्हनि सां मस्ख़रियूं कंदा आहिनि। अल्लाह बि संदन मस्ख़रियुनि जो खेनि बदिलो ॾींदो ऐं उन्हनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। उन्हनि लाइ बख़्शिश घुरी या उन्हनि लाइ बख़्शिश न घुरी जेकॾहिं उन्हनि लाइ 70 भेरा बख़्शिश घुरी त बि अल्लाह उन्हनि खे कॾहिं न बख़्शींदो। इहो हिन सबबु आहे जो उन्हनि अल्लाह ऐं संदसि पैगुंबर खे न मञियो ऐं अल्लाह बेदीन क़ौम खे हिदायत न कंदो आहे।
فرح المخلفون بمقعدهم خلاف رسول الله وكرهوا أن يجاهدوا بأموالهم وأنفسهم في سبيل الله وقالوا لا تنفروا في الحر قل نار جهنم أشد حرا لو كانوا يفقهون فليضحكوا قليلا وليبكوا كثيرا جزاء بما كانوا يكسبون فإن رجعك الله إلى طائفة منهم فاستأذنوك للخروج فقل لن تخرجوا معي أبدا ولن تقاتلوا معي عدوا إنكم رضيتم بالقعود أول مرة فاقعدوا مع الخالفين अल्लाह जे पैगंबर जे जिहाद ते वञण खां पोइ पुठ ते रहंदड़ पंहिंजे रहिजी वेहण ते ख़ुशि थिया ऐं पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजनि जिंदनि सां अल्लाह जी वाट में जिहाद करण न पसंदि कयाऊं ऐं पाण में चयाऊं त गर्मीअ में जिहाद लाइ न निकिरो। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेन चओ त दोज़ख जी बाहि ॾाढी गरम आहे, जेकॾहिं सम्झनि हा त ईअं न कनि हा। पोइ थोरो खिलणु घुर्जेनि ऐं घणो रोअणु घुर्जेनि उन्हनि आमालनि जे बदिले में जो जेकी कंदा आहिनि। पोइ जेकॾहिं अल्लाह तोखे मंझाउनि कंहिं टोलीअ ॾांहुं मोटाए ने त निकिरण लाइ तोखां मोकिलाईंदा, पोइ चओ त मूं सां कॾहिं न निकिरंदो ऐं मूं सां गॾिजी कंहिं दुश्मन सां कॾहिं न विढ़ंदो। बेशक अवीं पहिरियों भेरो वेहण सां राज़ी थियो, तंहिं करे हाणे बि पोइ ते वेहंदड़नि सां गॾिजी वियो। ولا تصل على أحد منهم مات أبدا ولا تقم على قبره إنهم كفروا بالله ورسوله وماتوا وهم فاسقون ولا تعجبك أموالهم وأولادهم إنما يريد الله أن يعذبهم بها في الدنيا وتزهق أنفسهم وهم كافرون ऐं मंझाउनि जेको मरे तंहिं ते बिल्कुलु नमाज़ न पढ़ ऐं न की संदसि क़बर ते बीह। बेशक उन्हनि अल्लाह ऐं संदसि पैगंबर खे न मञियो ऐं उहे बेदीन थी मुआ। ऐं तूं संदन माल ऐं संदन औलाद ते अजब न कर। अल्लाह घुरंदो आहे त उन जे सबबां दुनिया में ई खेन अज़ाब करे ऐं संदन साह कुफ्र जे ई हालत में निकिरनि। وَإِذَا أُنزِلَتْ سُورَةٌ أَنْ آمِنُوا بِاللَّهِ وَجَاهِدُوا مَعَ رَسُولِهِ اسْتَأْذَنَكَ أُولُو الطَّوْلِ مِنْهُمْ وَقَالُوا ذَرْنَا نَكُنْ مَعَ الْقَاعِدِينَ رَضُوا بِأَنْ يَكُونُوا مَعَ الْخَوَالِفِ وَطُبِعَ عَلَى قُلُوبِهِمْ فَهُمْ لَا يَفْقَهُونَ
لكن الرسول والذين آمنوا معه جاهدوا بأموالهم وأنفسهم وأولئك لهم الخيرات وأولئك هم المفلحون أعد الله لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ذلك الفوز العظيم ऐं जेकॾहिं का सूरत हिन लाइ नाज़िल कई वेंदी आहे त अल्लाह खे मञो ऐं संदसि पैगुंबर सां गॾिजी जिहाद करियो त मंझाउनि आसूदा तोखां मोकिलाईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असांखे छॾ त वेठलनि सां गॾु रहूं वेठलनि ज़ालनि सां गॾु हुजण में राज़ी थिया ऐं संदनि दिलनि ते मोहर हई वई पोइ उहे न समझंदा आहिनि पर पैगुंबर ऐं जिन साणसि ईमान आंदो तिन पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजनि जिंदनि सां जिहाद कयो ऐं इहे उहे आहिनि जिन लाइ चङायूं आहिनि ऐं इहे ई कामयाब आहिनि उन्हनि लाइ अल्लाह अहिड़ा बाग़ तयार कया आहिनि जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि मंझि सदाई रहण वारा आहिनि इहा वॾी मुराद माणण आहे وجاء المعذرون من الأعراب ليؤذن لهم وقعد الذين كذبوا الله ورسوله سيصيب الذين كفروا منهم عذاب أليم ليس على الضعفاء ولا على المرضى ولا على الذين لا يجدون ما ينفقون حرج إذا نصحوا لله ورسوله ما على المحسنين من سبيل والله غفور رحيم ولا على الذين إذا ما أتوك لتحملهم قلت لا أجد ما أحملكم عليه تولوا وأعينهم تفيض من الدمع حزنا ألا يجدوا ما ينفقون إنما السبيل على الذين يستأذنونك وهم أغنياء رضوا بأن يكونوا مع الخوالف وطبع الله على قلوبهم فهم لا يعلمون ऐं बदवियन मां बहाने करण वारा आया त खेन मोकल ॾिनी वञे ऐं जिन अल्लाह ऐं संस रसूल खे कूड़ो ॼातो से वेही रहिया मंझाउनि काफ़रनि खे ॾुखो ईंदड़ अज़ाब सुबुह ई पहुचंदो न की आजिज़नि ते ऐं न की बीमारनि ते ऐं न की उहे जो जेकी ख़र्चीन सो नथा लहनि तिन ते को गुनाह आहे जॾहिं त अल्लाह ऐं संदसि पैगुंबर जा ख़ैर ख़्वाह हुजनि भलारनि ते को ॾोरापो नाहे ऐं अल्लाह बख़्शणहार महरबान आहे ऐं न की उन्हनि ते को गुनाह आहे जे जॾहिं तो वटि अचनि त खेन वहट ते चाढ़ीन ऐं तूं चवीन त को वहट नथो लहां जंहिं ते अव्हां खे चाढ़ियां तॾहिं उहे मोटनि ऐं हिन ॾुख खां संदन अखियूं ॻोढ़ा हारींदड़ हुजनि त जेकी अल्लाह जी वाट में ख़र्चीन सो नथा लहनि ॾोरापे जी वाट उन्हनि खां सवाइ ॿियनि ते नाहे जिन तोखां मोकिलायो ऐं उहे शाहूकार हुआ रहियलुनि ज़ालनि सां गॾु हुजण में राज़ी थिया ऐं अल्लाह संदन दिलनि ते मोहर हई पोइ उहे न ॼाणंदा आहिनि
يعتذرون إليكم إذا رجعتم إليهم قل لا تعتذروا لن نؤمن لكم قد نبأنا الله من أخباركم وسيرى الله عملكم ورسوله ثم تردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون سيحلفون بالله لكم إذا انقلبتم إليهم لتعرضوا عنهم فأعرضوا عنهم إنهم رجس ومأواهم جهنم جزاء بما كانوا يكسبون يحلفون لكم لترضوا عنهم فإن ترضوا عنهم فإن الله لا يرضى عن القوم الفاسقين जॾहिं अव्हीं उन्हनि ॾांहुं मोटंदव तॾहिं अव्हां वटि बहानू कंदा उन्हनि खे चओ त बहानू न करियो अव्हां जी ॻाल्हि खे कॾहिं न मञीदासूं बेशक अव्हां जे हाल खां अल्लाह असां खे ख़बर ॾिनी आहे ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल अव्हां जा अमल सिघो ई ॾिसंदो वरी ॻुझ ऐं ज़ाहिर जे ॼाणंदड़ अल्लाह ॾांहुं मोटाया वेंदव ऐं पोइ जेकी थे कयो तंहिंजी अव्हां खे सुध ॾींदो जॾहिं उन्हनि ॾांहुं मोटंदो त जल्दी अव्हां जे आॾो अल्लाह जो कसम हिन लाइ खणंदा त अव्हीं खाउन मुड़ी वञो पोइ खाउन मुड़ी वञो बेशक उहे पलीत आहिनि ऐं जेकी थे कमायाऊं तंहिंजे एवज़ में संदन जाइ दोज़ख आहे अव्हां वटि हिन लाइ कसम खणंदा त अव्हीं खाउन राज़ी थियो पोइ जेकॾहिं अव्हीं खाउन राज़ी थींदो त बि अल्लाह बेदीन माण्हुनि खां राज़ी न थींदो الأعراب أشد كفرا ونفاقا وأجدر أن لا يعلموا حدود ما أنزل الله على رسوله والله عليم حكيم ومن الأعراب من يتخذ ما ينفق مغرما ويتربص بكم الدوائر عليهم دائرة السوء والله سميع عليم ومن الأعراب من يؤمن بالله واليوم الآخر ويتخذ ما ينفق قربات عند الله وصلوات الرسول ألا إنها قربة لهم سيدخلهم الله في رحمته إن الله غفور رحيم बदवी कुफर ऐं मुनाफ़िकीअ में तमाम सख़्त आहिनि ऐं हिन आदत जोगा आहिनि त अल्लाह पंहिंजे पैगुंबर ते जेकी हुकुम लाथा तंहिं जूं शरई हदूं न ॼाणनि ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे ऐं ॻोठाणनि मां के अहिड़ा आहिनि जो ख़र्च कनि था सो चटी ॼाणंदा आहिनि ऐं अव्हां ते ज़माने जे फेर घेर अचण जा मुंतज़र आहिनि ज़माने जो बुछड़ो फेरो मथन हुजे शाल ऐं अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे ऐं बहराड़ीअ वारनि मां के अहिड़ा आहिनि जे अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदा आहिनि ऐं जेकी ख़र्चींदा आहिनि तंहिंखे अल्लाह वटि वेझाईअ जो ऐं पैगुंबर जी दुआ हासिल करण जो वसीलो करे वठंदा आहिनि
बेशक इहा उन्हनि लाइ वेझाईअ जो सबबु आहे। अल्लाह खेनि पंहिंजी रहमत हेठि सिघो ई दाख़िल कंदो। बेशक अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه وأعد لهم جنات تجري تحتها الأنهار خالدين فيها أبدا ذلك الفوز العظيم ऐं मुहाजिरन ऐं अंसारन मां ईमान में अगराई करण वारा ऐं जिन चङाईअ सां संदन ताबेदारी कई उन्हनि सभिनी खां अल्लाह राज़ी आहे ऐं उहे खांसि राज़ी आहिनि ऐं उन्हनि लाइ बाग़ तयार कया अथसि जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि मंझि सदाई रहण वारा आहिनि। इहा वॾी मुराद माणण आहे। ومن أهل المدينة مردوا على النفاق لا تعلمهم نحن نعلمهم سنعذبهم مرتين ثم يردون إلى عذاب عظيم ऐं अव्हां जे आस पास वारनि बदवियन मां बि के मुनाफ़िक आहिनि ऐं मदीने वारनि मां बि के मुनाफ़िकीअ ते आदी थी विया आहिनि। तूं खे न ॼाणंदो आहीं, असीं उन्हनि खे ॼाणंदा आहियूं। सिघो ई असीं खेनि ॿ भेरा अज़ाब कंदासूं, वरी वॾे अज़ाब ॾांहुं मोटाया वेंदा। وآخرون اعترفوا بذنوبهم خلطوا عملا صالحا وآخر سيئا عسى الله أن يتوب عليهم إن الله غفور رحيم خذ من أموالهم صدقة تطهرهم وتزكيهم بها وصل عليهم إن صلاتك سكن لهم والله سميع عليم ألم يعلموا أن الله هو يقبل التوبة عن عباده ويأخذ الصدقات وأن الله هو التواب الرحيم وقل اعملوا فسيرى الله عملكم ورسوله والمؤمنون وستردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون ऐं ॿिया अहिड़ा आहिनि जिन पंहिंजा गुनाह बासिया आहिनि, उन्हनि चङा कम ऐं ॿिया बुछड़ा कम गॾे सॾे कया आहिनि। उमीद आहे त अल्लाह मथनि बाज सां मोटंदो। बेशक अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। संदन मालनि मां ज़कात वसूल कर त उन सां खेनि ज़ाहिर में बि पाक कंदो रहीं ऐं खेनि बातिन में बि सुठो कंदो रहीं ऐं मथनि रहमत जी दुआ घुर, छो त तुंहिंजी दुआ उन्हनि लाइ आराम आहे ऐं अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। न ॼाणंदा आहिनि छा त अल्लाह ई पंहिंजनि बाननि जी तौबा क़बूल कंदो आहे ऐं संदुनि ख़ैरातूं क़बूल कंदो आहे ऐं बेशक अल्लाह ई तौबा क़बूल कंदड़ महरबान आहे। ऐं चओ त अमल करियो, पोइ अल्लाह ऐं संदसि पैगुंबर ऐं मोमिन सभई अव्हां जा अमल ॾिसंदा
ऐं ॻुझ ऐं ज़ाहिर जे ॼाणंदड़ अल्लाह ॾांहुं सिघो मोटाया वेंदो, पोइ जेकी कंदा आहियो तंहिंजी अव्हां खे सुध ॾींदो। وآخرون مرجون لأمر الله إما يعذبهم وإما يتوب عليهم والله عليم حكيم। ऐं ॿिया अल्लाह जे हुकुम लाइ रहायल आहिनि त या त खेनि अज़ाब करे या खेनि माफ़ करे, ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। والذين اتخذوا مسجدا ضرارا وكفرا وتفريقا بين المؤمنين وإرصادا لمن حارب الله ورسوله من قبل وَلَيَحْلِفُنَّ إِنْ أَرَدْنَا إِلَّا الْحُسْنَى وَاللَّهُ يَشْهَدُ إِنَّهُمْ لَكَاذِبُونَ لَا تَقُمْ فِيهِ أَبَدًا لَمَسْجِدٌ أُسِّسَ عَلَى التَّقْوَى مِنْ أَوَّلِ يَوْمٍ أَحَقُّ أن تقوم فيه رجال يحبون أن يتطهروا والله يحب المطهرين أفمن أسس بنيانه على تقوى من الله ورضوان خير أم من أسس بنيانه على شفا جرف نهار فانهار به في نار جهنم والله لا يهدي القوم الظالمين لا يزال بنيانهم الذي بنوا ريبة في قلوبهم إلا أن تقطع قلوبهم والله عليم حكيم ऐं उन्हनि मां अहिड़ा बि आहिनि जिन नुक़सान पहुचाइण ऐं कुफर करण ऐं मुसलमाननि जे विच में ॾिफेड़ो विझण ऐं जिन माण्हुनि अल्लाह ऐं संदसि पैगुंबर सां अॻु वेढ़ कई आहे तिन वास्ते घटि ठाहिण लाइ हिकु मस्जिद बणाई आहे ऐं उहे ज़रूर कसम खणंदा त चङाईअ खां सवाइ असांजो बणाइण में ॿियो को इरादो नाहे ऐं अल्लाह शाहिदी ॾिए थो त उहे कूड़ा आहिनि। मंजिस असली नबी जा मस्जिद पहिरीं ॾींहुं परहेज़गारीअ ते अॾाई वई आहे, तंहिंमें तोखे बीहण यानी निमाज़ पढ़ण ऐं पढ़ाइण वधीक लाइक़ आहे, जंहिंमें अहिड़ा माण्हू आहिनि जे पाक रहण पसंदि कंदा आहिनि ऐं अल्लाह पाक रहण वारनि खे दोस्त रखंदो आहे। भला जंहिं पंहिंजी अदावत अल्लाह जे डप ऐं संदसि रज़ामंदीअ ते अॾी सो भलो आहे, या उहो जंहिं पंहिंजी अदावत नियनि जे किरंदड़ भिट ते अॾी पोइ उहा अॾींदड़ समेत दोज़ख जे बाहि में किरी ऐं अल्लाह ज़ालिमनि जी क़ौम खे हिदायत न कंदो आहे। जो बुनियाद बणायाऊं सो सदाईं संदन दिलनि में शक जो सबबु रहंदो, संदन दिलनि जे वढण खां सवाइ न वेंदो ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। إن الله اشترى من المؤمنين أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة يقاتلون في سبيل الله فيقتلون ويقتلون وعدا عليه حقا
حقا في التوراة والإنجيل والقرآن ومن أوفى بعهده من الله فاستبشروا ببيعكم الذي بايعتم به وذلك هو الفوز العظيم. التائبون العابدون الحامدون السائحون الراكعون الساجدون الآمرون بالمعروف والناهون عن المنكر والحافظون لحدود الله وبشر المؤمنين. अल्लाह मोमिनन खां संदन सिर ऐं संदन माल हिन करे ख़रीद कया जो पक बहिश्त उन्हनि लाइ आहे। इहे उन अंजाम ते अल्लाह जी वाट में विढ़ंदा आहिनि, पोइ मारींदा बि आहिनि ऐं मारबा बि आहिनि, जो अंजाम तौरेत ऐं इंजील ऐं क़ुरान में पकी तरह थियल आहे। ऐं अल्लाह खां वधीक पंहिंजे अंजाम खे पूरो कंदड़ केरु आहे? पोइ जंहिं सौदे जो अव्हां पंहिंजो वापार कयो आहे तंहिं ते ख़ुशि थियो ऐं इहा ई वॾी मुराद माणण आहे। इहे तौबह कंदड़, इबादत कंदड़, साराह कंदड़, ख़ुदा जे वाट में मुसाफ़िरी कंदड़, रुकू कंदड़, सजदो कंदड़, चङाई जो हुकुम कंदड़ ऐं मदाई खां झलींदड़ ऐं अल्लाह जी हदनि खे निगाह में रखंदड़ आहिनि ऐं अहिड़नि मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे। ما كان للنبي والذين آمنوا أن يستغفروا للمشركين ولو كانوا أولي قربى من بعد ما تبين لهم أنهم أصحاب الجحيم. وما كان استغفار إبراهيم لأبيه إلا عن موعدة وعدها إياه فلما تبين له أنه عدو لله تبرأ منه إن إبراهيم لأواه حليم. पैगुंबर ऐं मोमिननि खे मुशरिकनि लाइ खेनि हिन ॻाल्हि जे पधिरे थियण खां पोइ तो वे दोज़खी आहिनि, बख़्शिश घुरण न जुगाए तोड़ेक माइटीअ वारा हुजनि। ऐं इब्राहीम जो पंहिंजे पीउ लाइ बख़्शिश घुरण अंजाम खां सवाइ न हो जो उन साणुस अंजाम कयो हो। पोइ जंहिं दम खेसि पधिरो थियो त उहो अल्लाह जो वेरी आहे त हिकदम खांसि बेज़ार थियो। बेशक इब्राहीम बिल्कुलु नरम दिल वारो बुर्दबार हो। وما كان الله ليضل قوما بعد إذ هداهم حتى يبين لهم ما يتقون إن الله بكل شيء عليم. إن الله له ملك السماوات والأرض يحيي ويميت وما لكم من دون الله من ولي ولا نصير. ऐं अल्लाह जो कमु नाहे जो कंहिं क़ौम खे सिधे रस्ते ॾेखारण खां पोइ गुमराह करे, जेसीं उहे ॻाल्हियूं
उन्हनि लाइ पधरियूं न करे जिन खां उन्हनि खे बचण घुर्जे। बेशक अल्लाह हर शइ खे ॼाणंदड़ आहे। बेशक आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही अल्लाह जी ई आहे। उहो जियारे थो ऐं मारे थो ऐं अल्लाह खां सवाइ अव्हां जो न को दोस्त ऐं न को मदद ॾींदड़ आहे। لقد تاب الله على النبي والمهاجرين والأنصار الذين اتبعوه في ساعة العسرة من بعد ما كاد يزيغ قلوب فريق منهم ثم تاب عليهم إنه بهم رؤوف رحيم وعلى الثلاثة الذين خلفوا حتى إذا ضاقت عليهم الأرض بما رحبت وضاقت عليهم أنفسهم وظنوا أن لا ملجأ من الله إلا إليه ثم تاب عليهم ليتوبوا إن الله هو التواب الرحيم पैगुंबर ऐं उन्हनि मुहाजिरनि ऐं अंसारनि ते बेशक अल्लाह बाज सां मोटियो जिन सोढ़ जे वक़्त में पैगुंबर जी ताबेदारी कई। उन खां पोइ जो मंझाउनि हिक टोलीअ जूं दिलियूं लॾे वञण ते वेझियूं हुयूं, वरी अल्लाह मथुनि बाज सां मोटियो, छो त उहो मथुनि शफ़क़त कंदड़ महरबान आहे। ऐं उन्हनि टिन ते बि जेकी पोइ ते रहायल एतिरे क़दुर जो ज़मीन एतिरी वेकराई हूंदे बि मथुनि सोढ़ी थी वई हुई ऐं संदन साह मथुनि मुंझिया हुआ ऐं भायाऊं त हाणे अल्लाह खां सवाइ का जाइ पनाह जी नाहे। वरी मथुनि हिन लाइ बाज सां मोटियो त तौबह कनि, तहक़ीक़ अल्लाह तौबह क़बूल कंदड़ महरबान आहे। يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين ما كان لأهل المدينة ومن حولهم من الأعراب أن يتخلفوا عن رسول الله ولا يرغبوا بأنفسهم عن نفسه ذلك بأنهم لا يصيبهم ظمأ ولا نصب ولا مخمصة في سبيل الله ولا يطؤون موطئا يغيظ الكفار ولا ينالون من عدو نيلا إلا كتب لهم به عمل صالح إن الله لا يضيع أجر المحسنين ولا ينفقون نفقة صغيرة ولا كبيرة ولا يقطعون واديا إلا كتب لهم ليجزيهم الله أحسن ما كانوا يعملون ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो
ऐं सचनि सां गॾु हुजो। मदीने वारनि ऐं संदसि आस पास वारनि बदवियनि खे न कि अल्लाह जे पैगुंबर खां जिहाद में पोइते रहण ऐं न कि संदसि वजूद खां पाण खे प्यारो रखण जुगाए। इहो हिन करे जो खेनि न कि उञ ऐं न कि ॾुख ऐं न कि बुख अल्लाह जी वाट में पहुचंदी आहे ऐं न कि अहिड़े हंधि वेंदा आहिनि जिते काफ़र कावड़जनि ऐं न कि दुश्मन खे को ओंज पहुचाईंदा आहिनि, पर उन्हनि लाइ हर हिक ॻाल्हि बाबति चङो अमल लिखियो वेंदो आहे। तहक़ीक़ अल्लाह भलारनि जो अजुर न विञाईंदो आहे ऐं को बि ख़र्च थोरो या घणो न कंदा आहिनि ऐं न को मैदान लंघंदा आहिनि, पर उन्हनि लाइ चङो अमल हिन लाइ लिखियो वेंदो आहे त जेको तमामु चङो कमु कंदा आहिनि तंहिंजो खेनि अल्लाह बदिलो ॾिए। وما كان المؤمنون لينفروا كافة فلولا نفر من كل فرقة منهم طائفة ليتفقهوا في الدين ولينذروا قومهم إذا رجعوا إليهم لعلهم يحذرون। ऐं मोमिननि खे न जुगाईंदो आहे जो मिड़े ई गॾु निकिरनि, पोइ टोलीअ मां के ॼणा मंझाउनि हिन लाइ छो न निकिरंदा आहिनि त दीन में आलिम थियनि ऐं जॾहिं पंहिंजी क़ौम ॾांहुं मोटी वञनि त उन खे डेॼारीनि त मन उहे डिॼनि। يا أيها الذين آمنوا قاتلوا الذين يلونكم من الكفار وليجدوا فيكم غلظة واعلموا أن الله مع المتقين وَإِذَا مَا أُنْزِلَتْ سُورَةٌ فَمِنْهُمْ مَنْ يَقُولُ أَيُّكُمْ زَادَتْهُ هَذِهِ إِيمَانًا فَأَمَّا الَّذِينَ آمَنُوا فَزَادَتْهُمْ إِيمَانًا وَهُمْ يستبشرون وَأَمَّا الَّذِينَ فِي قُلُوبِهِم مَّرَضٌ فَزَادَتْهُمْ رِجْسًا إِلَى رِجْسِهِمْ وَمَاتُوا وَهُمْ كَافِرُونَ أَوَلَا يَرَوْنَ أَنَّهُمْ يفتنون في كل عام مرة أو مرتين ثم لا يتوبون ولا هم يذكرون وإذا ما أنزلت سورة نظر بعضهم إلى بعض هل يراكم من أحد ثم انصرفوا صرف الله قلوبهم بأنهم قوم لا يفقهون ऐं मोमिनो काफ़रनि मां जेकी अव्हां जे आस पास आहिनि तिन सां विढ़ो ऐं भले त उहे अव्हां में का ॾाढाई ॾिसनि ऐं ॼाणो त अल्लाह परहेज़गारनि सां गॾु आहे। ऐं जॾहिं का बि सूरत लाहिबी आहे त मंझाउनि को अहिड़ो आहे जो चवंदो आहे त हिन सूरत अव्हां मां कहिड़े जो ईमान वधायो आहे। पोइ जिन ईमान आंदो आहे तिन जे ईमान खे वधायो अथसि ऐं उहे ख़ुशि थींदा आहिनि। ऐं जिन जे दिलनि में बीमारी आहे
तिन खे पलीतीअ ते पलीती वधाई अथसि ऐं उहे काफ़िर थी मुआ। न ॾिसंदा आहिनि छा त हर साल हिकु भेरो या 2 भेरा सज़ा ॾिनी वेंदी अथनि। वरी न की तौबा कंदा आहिनि ऐं न की उहे नसीहत वठंदा आहिनि। ऐं जॾहिं का सूरत उन्हनि बाबति नाज़िल कबी आहे त उन्हनि मां हिकिड़ा ॿियनि ॾांहुं शर्मिंदगीअ खां निहारींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त कंहिं अव्हां खे ॾिठो आहे छा? वरी घरनि ॾांहुं मोटंदा आहिनि। अल्लाह संदनि दिलियूं हिन सबबां फेरायूं आहिनि जो उहा बेसमझ क़ौम आहे। لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم। बेशक अव्हां जी जिन समझां अव्हां वटि पैगंबर आयो आहे। अव्हां जो ॾुख मथुस ओखो आहे। अव्हां जी हिदायत ते हरीस आहे। मुसलमाननि ते शफ़क़त कंदड़ महरबान आहे। पोइ जेकॾहिं फिरनि त चओ त मूंखे अल्लाह काफ़ी आहे। उन खां सवाइ को इबादत जो लाइक़ नाहे। मथुस भरवसो कयमि ऐं उहो वॾे अर्श जो मालिक आहे।